हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो? ऐं 2 ॾींहं मोकल हुई, उमेदु आहे त तव्हां पंहिंजो तमामु घणो ख़्यालु बि रखियो हूंदो। ऐं 2 ॾींहं जेके इहे गुज़रिया आहिनि त इहे तव्हां मतिलबु पंहिंजी फैमिली सां सुठे नमूने गुज़ारिया हूंदा। पर गर्मी बि तमामु घणी आहे, एहतियात बि तमामु घणो कयो। ऐं ईंदड़ कुझु ॾींहंनि में इहो ई ॿुधूं था त हीट वेव आहे, सो तमामु घणो ख़्यालु रखो। हमेशह मां चवंदी आहियां त पाणी तमामु घणो पियो, पंहिंजो पाण खे हाइड्रेटेड रखो। फ़ज़ूल घरनि खां ॿाहिरि न निकिरो। कमकार आहे त तव्हां ॿाहिरि निकिरी सघो था, पर इहो एहतियात ज़रूरी कयो त जीअं मतिलबु 4 बजे खां पोइ जो जेको टाइम थिए थो न, जॾहिं टॉप लाइट घटिजी वेंदी आहे, उन वक़्तु जेकॾहिं तव्हां ॿाहिरि निकिरंदा त वधीक सुठो आहे। स्पेशली जेके तव्हांजा बुज़ुर्ग आहिनि, ॿारड़ा आहिनि, उन्हनि खे जेको आहे ॿाहिरि न कढो इन टॉप लाइट में। ऐं गाॾियुनि खे जेको आहे छांव में बीहारियो। तव्हांजो पंहिंजो हिकिड़ो एहतियात आहे इन में, तव्हां पंहिंजो बि ख़्यालु रखो, घर भातियुनि जो बि ख़्यालु रखो। कल्ह जी ॻाल्हि आहे त असांजे पाकिस्तान जो लेजेंडरी एक्टर तलत हुसैन साहब हिन दुनिया मां लाॾाणो करे विया। ऐं इहो हिकिड़ो मतिलबु असांजी मीडिया जे लाइ वॾो ख़ाल आहे। ऐं जेके बि असांजा वॾा वॾा एक्टर्स आहिनि, हलंदा था वञनि। ज़ाहिर आहे हीअ दुनिया फ़ानी आहे, हर कंहिंखे वञिणो आहे, पर कुझु अहिड़ा चंद अहिड़ा स्टार्स हूंदा आहिनि जेकी वाक़ई पंहिंजो पाण में अकेडमी हूंदा आहिनि। मां पंहिंजो पाण खे ख़ुशि नसीब थी सम्झां त 2 प्रोजेक्ट मां तलत हुसैन साहब सां गॾु कया। मां जंहिं टाइम वॉइस ओवर्स कंदी हुयसि त हिकिड़े प्रोजेक्ट में असां ॿिन्ही गॾु कमु कयो एज़ अ वॉइस ओवर आर्टिस्ट। ऐं हिकिड़ो ॿियो मुंहिंजो जेको ड्रामो काफ़ी फेमस थियो, जंहिंमें मां नेगेटिव कैरेक्टर कयो हुयो, ARY ते हलियो हुयो, मेरे बाबा की ऊंची हवेली। उन में बि तलत हुसैन साहब हुया। पर असांजो जेको मतिलबु कमु करण जा जेके स्पेल्स हूंदा हुया उहे अलॻि अलॻि हूंदा हुया। मां ॿिए घराणे जी हुयसि, तलत साहब ॿिए घराणे जा ॾेखारिया हुयनि। पर सेट ते मुलाक़ात थींदी हुई। सेट ते जॾहिं मुलाक़ात थींदी आहे, तव्हांजा जॾहिं सीनियर्स तव्हां सां गॾु हूंदा आहिनि त तव्हांखे इलाही कुझु उन्हनि खां सिखण लाइ मिलंदो आहे। सो मां पंहिंजो पाण खे इलाही ख़ुशि नसीब सम्झंदी आहियां। मां चवां थी त शायदि ई का इंडस्ट्री में उहा छोकिरी हुजे जंहिंजे मथे ते वॾनि आर्टिस्टनि जो हथु हुजे। ईअं ई अॼु जेको आहे हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत जो नालो खणणु चाहींदमि। मूंखे यादि आहे उहो ॾींहुं जॾहिं मां नई नई मीडिया में आई हुयसि। सभिनीनि माण्हुनि खे ख़बर आहे त मुंहिंजी मीडिया में जेका एंट्री थी, दानिश नवाज़ साहब तमामु वॾो नालो डायरेक्टर, उन मुंहिंजी एंट्री कराई हुई। KTN त मुंहिंजो पहिरियों प्रोजेक्ट हुयो क़यामत, उन में एज़ अ सपोर्टिंग एक्ट्रेस मां कमु कयो हुयो। ऐं विच में जॾहिं मां कमु न मिलियो मूंखे, ज़ाहिर आहे त हिकिड़ो वक़्तु आयो मां चैनल स्विच कयो। मां जाइ जाइ ते वञी, चाहे उहो PTV हुजे, चाहे उहे ॿिया सिंधी चैनल्स हुजनि, मां उते वञा कम जे लाइ। मतिलबु मूंखे ऑफर्स थींदियूं हुयूं, वेंदी हुअमि, कुझु सम्झ में ईंदो हुयो, कुझु न सम्झ में ईंदो हुयो। त उते मूंखे हिकु मिठो इंसानु, हिकिड़ो प्यारो इंसानु ऐं मुंहिंजे बाबा जहिड़ो आहे, मुंहिंजे चाचू जहिड़ो आहे, मुंहिंजे घर भाती जहिड़ो आहे, ॾाढो मिठो इंसानु आहे। ऐं एतिरे अरसे खां पोइ जॾहिं अॼु मां उन्हनि सां मिली आहियां त मूंखे ॾाढी ख़ुशी महसूसु थी आहे। जॾहिं कल्ह मूंखे ख़बर पई उन्हनि जे बारे में त मां मतिलबु चवंदा आहिनि न, फूले नहीं समाते। मुंहिंजी इहा कंडीशन हुई, मूंखे यकीन न पियो अचे। मां पंहिंजे डायरेक्टर अज़हर अली जोखियो खे चयो, मां चयो हर शइ पंहिंजी जाइ ते, तव्हां इन्हनि खे घुरायो आहे न, बसि दिलि ख़ुशि करे छॾी तव्हां। सो मां तव्हांखे ॻाल्हि पई ॿुधायां त मां पंहिंजो पाण खे ख़ुशि नसीब ईअं पई सम्झां जो उहो टाइम अहिड़ो हुयो जॾहिं तव्हां चाहे ट्रैक ते हलो या तव्हां ट्रैक तां लही वञो, तव्हांखे चंद सुठा इंसान बि मिलंदा आहिनि शुरूआती टाइम में। कुझु अहिड़ा इंसान बि मिलंदा आहिनि जो तव्हांजो सॼो करियर तबाह करे छॾींदा आहिनि। पर जॾहिं मां उन्हनि सां मुलाक़ात थी मुंहिंजी, त हिननि मूंखे हिकिड़ी ॻाल्हि चई हुई त बाबा, सिधो रस्तो पकड़जांइ, शॉर्टकट में न वञजांइ, ऐं हमेशह सचाई जो रस्तो रखजांइ। सच ॻाल्हाईंदीअं, सचाई जो रस्तो रखंदीअं त कामयाबी हासिलु कंदीअं। अॼु बि मूंखे उन्हनि जा इहे लफ़्ज़ यादि आहिनि, अलाए उन्हनि खे यादि आहिनि या न आहिनि, पर मूंखे हमेशह सपोर्ट कंदा हुया, हमेशह मूंखे सपोर्ट कंदा हुया। हिकिड़ो प्रोजेक्ट बि हुयो जंहिंमें शायदि असां गॾु कमु कयो हुयोसीं, कंहिं ॿिए चैनल जो हुयो, पर हमेशह जॾहिं बि मिलंदा हुया त मथे ते हथु रखंदा हुया, पंहिंजी धीउ वांगुरु सम्झंदा हुया। अॼु बि उहा ई रिस्पेक्ट हुननि जे दिलि में मुंहिंजे लाइ आहे। मुंहिंजे दिलि में हुननि जी जेका रिस्पेक्ट आहे उहा मां बयानु नथी करे सघां। अॼु मूं वटि लफ़्ज़
ई कोन्हनि जो मां हुननि जी शान में का ॻाल्हि कयां, मां पंहिंजो पाण खे न क़ाबिल ई नथी सम्झां पई। पर एतिरो ज़रूरु चवंदसि त क़ौमी अवामी ऐं अदबी शाइर कैसेट जी दुनिया खां वठी रेडियो टीवी ऐं फिल्म ते मनता माणींदड़ नामवर शाइर संदसि शाइरी तक़रीबन सभिनी सिंधी सुरीलनि फ़नकारनि ॻाई आहे। संदसि जी शाइरी में चांड्रोकी गुलनि जी ख़ुशबू ऐं पोपटनि जा रंग समायल हुजनि था। धरती ऐं सरती जो ख़ूबसूरत संगम संदसि शाइरी जो मर्कज़ ऐं महवर हुजे थो। सिंध में आवाज़ जी दुनिया जी जादूगर जो ख़िताब माणींदड़ नामवन फ़नकार मंज़ूर सखीराणी सां तबस्सुम साहब जी ख़ासि निस्बत सोहबत ऐं वेझड़ाई रही आहे। पाण हिकु सिंधी फिल्म बरसात जी रात जा प्रोड्यूसर ऐं हीरो पिणु रहिया आहिनि। संदसि हिकु शेर सां संदसि आजिया कंदसि त केॾो बि दर्द हुजई त बि मुख ते मूंखे उस्ताद चयो हो त तबस्सुम रखजां। सो असां सां गॾु स्टूडियो में अब्दुल गफ़ार तबस्सुम साहब मौजूदु आहिनि। सो उन्हनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो सर? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां एॾी वठी पे तारीफ़ कई, मां चौधारी ॾिसां थो त केरु वेठो आहे जंहिंखे तव्हां न तव्हां माशाल्लाह डिज़र्व कयो था ऐं तव्हां इन क़ाबिल आहियो बिल्कुलु। रब साईं तव्हां ख़ुशि रखे। मुंहिंजी हमेशह इहा रही आहे बिल्कुलु ज़िंदगी भर जुस्तजू, छो त इहे ॾींहं मां बि ॾिठा हुआ। पहिरियों रेडियो ते साईं वॾनि वॾनि शाइरनि जो हसरत हूंदी हुई त मां बि ॻायो वञा कंहिं, पोइ इहे ॾींहं मां बि ॾिठा। वरी मूंखे स्क्रिप्ट खणी शाइरी खणी रेडियो ते अप्रूव कराईंदा। उन खां सवाइ नामुमकिन आहे हिकु लफ़्ज़ बि हले रेडियो पाकिस्तान कहिड़े ते बि अप्रूवल थी। कीअं थियो? सॼो ज़मानो फिरी आयो त मुंहिंजी कमु आहे त मां जेको बि मुंहिंजो आहे, मुंहिंजे वस में जेको आहे, पंहिंजो माज़ी मूंखे यादि ईंदो अथमि, उनखे ॾिसी मां हर माण्हू जी कोशिशि कंदो आहियां। हिकिड़ो त इहो वसीलो, ॿियो मुंहिंजो त मुंहिंजी हम ज़ुबान आहे कोई बि, हूअं बि मां सभिनी, पर हम ज़ुबान ते मां साहु क़ुर्बान कंदो आहियां त उहो किथे केरु बि आहे। छो त ज़िंदगी मुख़्तसर आहे बाबा। मां मुंहिंजी हयाती जेके बि आहे फना सभिनी खे आहे। चाहींदो आहे त हीउ सिंध जो गुलिस्तान हमेशह आबाद रहे। मां मूंखां पोइ जेके बि ऐं मूंखां वधीक माण्हुनि कोशिशूं दरियाफ़्त कयो अदी आबदा खे ऐं मोहम्मद यूसुफ कंहिं दरियाफ़्त, पर मां कोशिशि कई आहे त न सुठा एतिरे। मां तव्हांखे जेकॾहिं थोरो वक़्तु आहे त मां मुंहिंजी इहा हमेशह, मां जॾहिं पढ़ंदो हुअसि न कॉलेज में, मूंखे हाणे इमीडिएटली क्लिक थियो हिकिड़ो वाक़ियो। राग वैराग सां मुंहिंजी रूह जी का ॻंढियूं अज़ल खां ॾिनल हुयूं। पोइ लाड़काणे खां मोटंदो त लाड़काणे खां रेल हूंदी, तॾहिं लाड़काणो ऐं नवंदेरे जे या मुंहिंजे ॻोठ जे विच में रोड बोड कुझु बि न हुआ। रेल हिकिड़ो ज़रियो, सुबुह जो वेंदी शाम जो मोटंदी। बाक़ी पोइ शाम रेल में मोटंदो त हिकिड़े दफ़े मां मोटियुमि पिए त हिकिड़ी जेका जंहिंखे असीं छा चऊं जेके लोटो ॿोटो वॼाईंदियूं आहिनि, इहे जेके त हिकिड़ी स्टेशन आहे विच ते, उते लथमि, इहो आवाज़ु कन ते पियो त ॾाढो सुठो आवाज़ु, ॾाढो अलाए केरु किथां जा। पोइ मां उनखे पंहिंजे दोस्तनि खे चयो त हीउ ॾाढो सुठो आवाज़ु आहे ऐं सुभाणे ते शायदि तॾहिं मोकल थींदी जुमे ते या कुझु बि। पोइ मां उनखे बहरहाल असीं सभु उनखे इलाज मिनतूं करे वठी आयुमि। केरु ई किथां जी का ख़बर न आहे, पर उनजो आवाज़ु सूद रेशमा जहिड़ो। जेकॾहिं उन वक़्त में हीउ चैनल हुजे हा न, डिटो कापी हो। पोइ उनखे वठी आयासीं, सुबुह थियो, पोइ जेको बस में पर हिकिड़ी परदो ठाहियोसीं ऐं हिकिड़ो वरी माण्हू ॿ टे दोस्त मेड़ियासीं। पोइ वरी नंढिड़ो लाउड, तॾहिं हीउ कोन आहे। बहरहाल उनखे मां ॿ टे कलाक माण्हू सभिनी ॿुधो, सभिनी एप्रिशिएट कयो, मुंहिंजी दिलि ठरी वई। पोइ भाड़ो किरायो ॾेई जेका जितां जी वीचारी हली वई। इनखे कई साल थिया दग वेंदे, मुंहिंजी हुई त हीअ जेको आवाज़ु आहे उहो ॾाढो मिठो आवाज़ु आहे। ऐं जे अॼु मां उनखे कंसीव कयां वापसि त उहो सफ़ा रेशमा जो डिटो कापी। पोइ कहिड़ी ख़ला में किथे ज़िंदगी जे सफ़र में वही हलियो, पर जे हथु हुजे हा त बिल्कुलु हिकु ॿिए जो। ईअं मुंहिंजी तलाश हयाती भर रही आहे। माशाअल्लाह। लेखक हुजे, शाइर हुजे, कोई समाजी वर्कर हुजे, गायक हुजे, त मुंहिंजी अप्रोच जेतिरी हूंदी आहे त मां काईंदो आहे त किथे माण्हुनि जे साम्हूं हुजे, हज़ारे लखे माण्हू ॿुधनि
महज़ूज़ थियनि, छो त फ़ख़्रु मुंहिंजे धरती जो आहे, वाह तंहिंजे करे। वाह ज़बरदस्त। सर तव्हां सां गुफ़्तगू कंटिन्यू जी जी कंदासीं प्लीज़ प्लीज़। ऐं असां सभु ॿिया बि गेस्ट हिते मौजूदु आहिनि, उन्हनि जे हवाले सां बि तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि। अब्दुल वहाब सूमरू साहब सां गॾु आहिनि, प्रोग्राम ऑर्गेनाइज़र ऐं सदर सच सोशल वेलफेयर। पाण हर साल सच अवॉर्ड तक़रीब मुनक़िद कंदा रहनि था। कराची में सिंधी सकाफ़त रिवायती खाधनि जे ॾींहं जा बानी आहिनि ऐं हर साल सिंधी रिवायतुनि खाधनि जो ॾिहाड़ो मल्हाईंदा रहंदा आहिनि। सरमद सिंधी ऐं ताजल बेवस जी वर्सियूं, मुस्तफ़ा कुरैशी ऐं तबस्सुम साहब जी सालगिरह सां गॾु अनेक मौसीक़ी जा प्रोग्राम कराची में रचाईंदा रहनि था। सो इन्हनि खे बि भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर, कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। ऐं सुठो थो लॻे तव्हांखे बि अॼु हिते ॾिसी करे। तव्हांजे बारे में हमेशह ॿुधंदी रहंदी आहियां ऐं तव्हां माशाल्लाह एॾा अवॉर्ड फंक्शन्स बि कराईंदा रहंदा आहियो ऐं हमेशह इनवाइट बि कंदा रहंदा आहियो। ये सॼी साईं जी मोहबत आहे अब्दुल गफ़ार तबस्सुम। मूंखे वारो ईंदो त मां ॻाल्हाईंदो, मूंखे जॾहिं किची वारो ॾींदी। जेको अब्दुल वहाब सूमरू जेको अॼु ख़ुशिनसीबों खे बाबा सां गॾु वेठा आहियूं। जी जी। ऐं जेको बि मां अॼु न काफ़ी दफ़ा इहे ई चवंदा असांखे जेको ठाहियो मूंखे अब्दुल वहाब खे, उहो अब्दुल गफ़ार तबस्सुम ऐं शमशिल दी ठाहियो। वाह वाह। ऐं उन वक़्तु ठाही जॾहिं मुशर्रफ ॾिठो हुयो 2006 जी वक़्तु, सन 2006, जॾहिं सफ़ा अदबी प्रोग्राम ऐं माठार थी वई ऐं अदबी प्रोग्राम न पिया थियनि, पोइ साईं अब्दुल गफ़ार तबस्सुम सां मुलाक़ात थी, शमशिल हेदी सां थी। पोइ साईं जिन असांजे सच सोशल वेलफेयर जो बुनियादु रखी ॾिनो। पोइ एतिरा त प्रोग्राम कया आहिनि, एतिरा एवार्ड ॾियणु, मूंखे इहे यादि कोन्हे मूं घणा एवार्ड ॾिना आहिनि या केतिरा प्रोग्राम कया आहिनि। भई साईं जी मोहबत आहे। ऐं कॾहिं कॾहिं ताज बलो साहब चवंदो मरूं, मुंहिंजे ख़्याल में अञा त सालगिरह जो वक़्तु आहे हुनजो, वफ़ात कयो मई में, जून में। सो ताज बलो साहब चवंदो त यार शाबाश आहे, तोखे हेॾा अदीब हिकु सुफ़ में वेहनि था, न त अदीब हिकु सुफ़ में वेहनि कोन्ह था, इहे तोखे कीअं था सभु वेहनि। मां साईं साईं वेठो आहे त अब्दुल गफ़ार तबस्सुम वेठा सभु वेठा आहिनि। वाह वाह। पर साईं जी इहा हूंदी त इहो कॾहिं न चई त भला पुछंदो त हिदायत बलोच खे चयो अथव, सही। ए हमीद भुट्टे खे चयो अथव, या अज़हर जोखे खे चयो अथव। हाँ बाबा साईं सरमद सिंधी जो प्रोग्राम कयोसीं, बाबा साईं ते न हो, उहो त अमेरिका में, पर ईअं सम्झ असांजो राब्तो जेको सो हो। तव्हां सरमद सिंधी जो प्रोग्राम कया थो, अॻु में त पाण गॾु हुआसीं। हिन साल कंहिंखे घुराया? साईं PTV जो जनरल मैनेजर अमजद शाह साहब, इनखे चयो। साईं अज़हर जोखे साहब खे चयो। समी बलो साईं कैनेडा हो, उन सां राब्तो थियो कैनेडा हो। पोइ मूं बाबा हीअ त कोन्हे, चई भला ॿ चारि जेके बैदल साहब तव्हांखे वेझो आहे, साईं बैदल साहब खे चयो। ॿ टे आहिनि त प्रोग्राम थींदो की नुमाइंदगी थिए, सरमद सिंधी खे यादि करणु खपे। सो साईं माना मुंहिंजे प्रोग्राम माना जेका एजेंट आहे या नाला ॾियणु, कंहिंखे घुराइणो आहे हिन प्रोग्राम में, प्रोग्राम कामयाबु कीअं कजे, ख़ासि महिमान कंहिंखे कजे, सदारत कंहिंखे कजे, उहो साईं ॿुधाईंदो। साईं बिल्कुलु अमेरिका में हूंदा, पर हूंदो सम्झ 24 कलाक असां सां कॉन्टेक्ट में। मतिलबु वाह वाह, इहा सुठी ॻाल्हि आहे। मतिलबु रहनि भले परदेस में, पर देश वारनि जे दिलनि में आहिनि। ऐं मां जेके एवार्ड प्रोग्राम कंदो आहियां तब साईं खां चवंदो आहियां, साईं हीउ एवार्ड प्रोग्राम तव्हांजे हथां ॾिजनि त मूंखे ख़ुशी थींदी, मुंहिंजे लाइ इज़ाज़ आहे। छो इज़ाज़ इन लाइ जेको मां चवंदो आहियां एवार्ड जेको आहे भले 10 रुपए जो आहे, पर ॾिजे उन हथां जेको शख़्सियत हुजे। वाकई सही ॻाल्हि। गुज़िरियल साल न हो, हिन साल सभु साईं जे हथां ॾिनासीं। त पोइ चवंदो बाबा तो डॉक्टर शेर वेठो आहे, एबिला शाही आहे, साईं जेको आहे समी बलोच वेठो आहे, जेकॾहिं उहो आहे, या बैदल मसूद साहब आहे, या के ॿिया नाला ॿचा आहिनि, उन्हनि सीनियर जे हथां ॾींदे त इज़ाज़ आहे। सुठी ॻाल्हि आहे। ऐं ॾिजे उन जे हथां, ऐं नाला उहा कर जो को तनक़ीद न करे। पोइ मां कोशिशि कंदो आहियां त पुछा कंदो आहियां साईं खां, या मिसाल अज़हर जोखे चवंदुसि बाबा तव्हां केतिरी तरफ़ूं 2 नाला ॾियो, या ॿिया चैनल या फ़नकार, उन हिक ॿिए खां सलाह वठी तंहिंखां पोइ वारींदो। पोइ जेकॾहिं को तनक़ीद कंदो आहे त पोइ चवंदो आहे उथी बीह मूंखे ॿुधायो त हीअ जेकॾहिं मूं एवार्ड ॾिनो आहे त को उथी बीह मूंखे चयो। हीअं मां प्रोग्राम कयो त कंहिं दोस्त चयो त हीअ जेके एवार्ड ॾिए पोइ हीअं XY जेको बि चई त हिकिड़ी नंढी आहे लती मोह जी आहे मुंहिंजे ख़्याल में, आमना व्यास, उहो एॾी वॾी तक़रीर थी कजे जो हिसाबु कोन्हे। बाबा तव्हां हो त मां चयो हा आमना व्यास जी तबियत बि सही न आहे, पर अचे थी, पोइ तव्हां उनखे ॿुधो त मां हीअ जेको मंता एवार्ड ॾियां थो इहो आहे जाइज़ आहे नाजाइज़ आहे, सही थो ॾियां ग़लति थो ॾियां, तव्हां हिन जो फ़ैसिलो कयो। सो हिकु हिकु एवार्ड ते मां चयो त बैदल साहब साईं चयो बाबा साईं, मां हुनखे बाबा चवंदो आहियां बैदल साहब। सो उन चयो त वहाब सूमरू चयो त को बि दोस्त चवे त हीअ एवार्ड तो सिफ़ारिश ॾिनो आहे त उन खां वधीक ॿी ॻाल्हि कान्हे। असां जेके ॾिसूं पिया त वाक़ई के नाला माना सभु नाला लाज़मी आहे। जेकॾहिं ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे
जेकॾहिं बाबा साईं चवंदो आहे त जेकॾहिं फ़नकार नंढो या वॾो, जेकॾहिं तव्हां मिसाल तौर ते वहीद खे पंहिंजो न कंदो त ॿियो केरु कंदो? सही, लाज़मी असां ॿिए कंहिं फ़नकार खे ॾिसूं, जेके जूनियर आहिनि इन्हनि खे असां पंहिंजो साधूं। बिल्कुलु साईं जो मोहबत माशाल्लाह माशाल्लाह। असां सां गॾु हिकिड़ो ॿियो नौजवान हिते मौजूदु आहे ऐं माशाल्लाह केटीएन जी शुरूआती दौर में तव्हां हिननि जा खोड़ सारा गाना बि ॾिठा आहिनि ऐं लास्ट मुंहिंजे ख़्याल में हिननि जो गानो जेको तव्हां केटीएन जी स्क्रीन ते ॾिठो आहे 2016 या 2017 में तव्हां ॾिठो हुयो ऐं हमेशह ई हिननि जा गाना सुठा हूंदा आहिनि ऐं तव्हां हिननि खे पसंदि बि कंदा हूंदा। अॼु काफ़ी टाइम खां पोइ हिननि खे अॼु केटीएन स्टूडियो में ॾिसी करे तव्हांखे ख़ुशी बि महसूसु थींदी हूंदी। वहीद रमज़ान असां सां गॾु मौजूदु आहे, नौजवान उभरंदड़ फ़नकार, केतिरनि ई प्लेटफॉर्म्स ते ॻाइण जे मुक़ाबलनि में पहिरियों पोज़ीशन माणींदड़ ताज़ो तबस्सुम साहब जी शाइरी जो हिकु ख़ूबसूरत एल्बम मार्केट में आयो आहे हिननि जो, सो हुननि खे बि भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हांखे बि एतिरे अरसे खां पोइ ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थी थिए पई ऐं केटीएन जो उहो शुरू वारो टाइम जॾहिं माशाल्लाह इलाही सारा नौजवान ॾिसंदा हुआसीं, उन्हनि में तव्हां बि हिकु हुया। हींअर बि माशाल्लाह नौजवान आहियो, ईअं न सम्झिजो त मां तव्हांखे पोइ थी नौजवान बि चवां। ऐं मां हिकिड़ी थोरी करे जी जी उभरंदड़ न आहे, तमामु वॾो कलाकार आहे। माशाल्लाह जेका कुदरत दाद ॾिनी आहे जी, जी, न, जी। बिल्कुलु उभरंदड़ आहे, इलाही पोइ ते छॾिया हुआ। सही। ॾाढो सुठो कलाकार, कुदरत जी माशाल्लाह। मणिया इलाही आहे, माशाल्लाह। सिखिया बि। थैंक यू। सो मोहबतुनि बाबा साईं। तव्हांजो हाणे हिकिड़ो एल्बम बि ताज़ो मार्केट में आयो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। बाबा साईं जिन जी शाइरी में मोस्टली कंपोज़िशन्स मुंहिंजूं आहिनि ऐं कुझु कंपोज़िशन्स असांजे सिंध जे सरवाण म्यूज़िक डायरेक्टर ख़ान साहब इरफान समो साहब जूं आहिनि ऐं म्यूज़िक सॼो अरेंज बि उन्हनि जो थियल आहे। सही। ऐं बाबा साईं जी सरपरस्ती में सॼो असां रिकॉर्ड कयोसीं ऐं हिननि जूं मोहबतूं आहिनि जो मुंहिंजे लाइ त वॾो एज़ाज़ु आहे, छो तव्हां शुरू खां वठी संजीदा मौसीक़ी पसंदि कंदो आहियां ऐं इन तरह सां संजीदा शाइरी इनखे संजीदा चइजे क्लासिकल चइजे? संजीदा चई सघो था, क्लासिकल बि चई सघो था। अच्छा। ऐं सीरियस हिकिड़ी ॿी थी वेंदी न, मुंहिंजे ख़्याल में क्लासिकल वधीक सुठो लॻंदो। हा, क्लासिकल बि चई सघिजे थो, बिल्कुलु क्लासिकल ई आहे। ऐं ईअं सम्झो त संजीदा जीअं चइजे, संजीदा मतिलबु बिल्कुलु हिकिड़ो शाइरी जे हिसाब सां चवां थो, पर क्लासिकल तव्हां जेको चयो क्लासिकल ऐं वरी पंहिंजी उन्हनि कंपोज़िशन्स जे हवाले सां चवां थो त सेमी क्लासिकल रंग में मूं उन्हनि खे कंपोज़ कयो आहे ऐं म्यूज़िक बि अल्हम्दुलिल्लाह बहितरीनु ठहियो आहे। इरफान समो साहब तमामु बहितरीनु म्यूज़िक डायरेक्टर आहिनि ऐं सॼी सिंध उन्हनि खे सुञाणे थी, जी जी। कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि। तमामु सुठी महिनत उन्हनि कई आहे एल्बम ते ऐं बाक़ी त शाइरी जी त को मिसाल आहे कोन। उहा त हक़ीक़त ॻाल्हि आहे सर, माशाल्लाह पाण बहितरीनु इंसान सां गॾु गॾु बहितरीनु शाइर बि आहिनि। सर, तव्हांजो इहो सिलसिलो शाइरी सां कॾहिं जुड़ियो ऐं कीअं जुड़ियो? ईअं मूंखे लॻंदो आहे त को मां ठाहियो ई इन लाइ, जोड़ियो ई इन लाइ त मां शाइरी नंढपण जो को ज़मा यादि ई न आहे ऐं वरी बसि इहो आहे मुंहिंजी इस्तक़ामत आहे त अॼु ताईं हीउ मुंहिंजो पोयों पहर आहे ज़िंदगीअ जो। ख़ुदावंद एतिरी ताक़त ऐं सघ ॾिनी जो मुंहिंजो ज़हन हथु स्टेमिना सभु कमु कनि था ऐं मुंहिंजी कमिटमेंट आहे त आउं जेसिताईं आहियां धरतीअ लाइ लिखंदुसि, ॿोलीअ लाइ लिखंदुसि, जेको बि लिखां थो, जेको क़बूलु पियो न पियो, पर मुंहिंजो हक़ु आहे त मां पंहिंजी ॿोली जेका माउ जी ॿोली आहे उनखे आउं जेतिरो ॾेई सघां। वुसत मां छा ॾींदुमि, सभु भिटाई जे सरकार जो कमाल आहे जंहिं इंस्पायर कयो तमामु। पर इहो मूंखे मां सम्झां थो त कोई 9-10 साल 11 साल ईअं हितां खां वठी एतिरी उमिरि खां? जी हा, जी हा। हर शइ फितरत जी वणंदी, सूंहं जेका हूंदी वणंदी, सुठो मंदरु वणंदो, सुम्हंदो हुउसि मथे कोठे ते सितार सॼी राति वणंदा हुआ, एॾा ख़ूबसूरत एॾो पुरस्रार शयूं, त उहो न उहा हुई ओत सॼी अंदरि में हुई मूंखे। पोइ वरी जॾहिं ज़माने में शऊर आहिस्ते आहिस्ते पोइ उहो वाहिकिरो पढ़ियुमि मां ॾाढो किताब जेके मुंहिंजा अॻ जा सरवाण असांजा शाइर उन में उर्दू, सिंधी, भिटाई सरकार, सूफ़ी फ़क़ीर इलाही, मुंहिंजो वारिस साहब बि झुंगारींदो रहंदो ईअं। अच्छा। हो सूफ़ी मिज़ाज जो बिल्कुलु झुंगारींदो रहंदो हुयो, मौलाना पाबंद शरीयत हर शइ जो। पर छो त भिटाई जो सरकार जी हाणे मौलाना रूमी चयो आहे त मौलवी वो मानवी वो मसनवी
हस्त क़ुरान दर ज़ुबान पहलवी। ऐं ईअं ई भिटाई सरकार चयो त तोजे बे त भाया से आयतूं आहिनि, साॻियो ई। त अहिड़ी क़िस्म जी जेका मैसेज आहे न सूफ़ी फ़क़ीरनि जो, उहो साॻियो ई निस्बत। त बाबा साईं उहो साॻियो ई जुगाईंदो हो, उनजो रूहानी राहत पहुचंदी। मां ॿुधंदो रहंदो हुउसि कंदो, हाणे उहो केॾी महिल ओसर थी आहे, केॾी महिल थिए थी, ऐं केॾी महिल उन सिख्या जे दौर में अॻिते क़दम वधियो, घणी रहनुमाई ऐं घणी मूंखे जेका इंस्पायरेशन जंहिं मूंखे ॾिनी। मुंहिंजो हिकिड़ो ड्रीम हो मोहम्मद यूसुफ साहिबु, ख़्वाब हो, ॿुधंदो हुउसि साईं मखदूम तालिब मौला साहिब जा, भिटाई सरकार जा, क्लासिकल हेॾा वॾा ख़्वाब हो। पोइ वरी जॾहिं मां नौकिरी में हिते आयुसि, अहिड़ी निस्बत जुड़ी जो तक़रीबन हिक ॿिए सां गॾु रहियासीं। त मुंहिंजो उहो ख़्वाब मां कॾहिं सोचींदो हुउमि। ईअं हिकिड़ो ॿियो बि ख़्वाब हो मुंहिंजो मामो कमु कंदो हो कंहिं ऑफिस में, उते साईं मोहम्मद इब्राहिम जोयो साहिबु सेक्रेटरी हुआ। पोइ उनखे मां रहंदो हुउसि हैदराबाद, फुलेली कॉलेज में पढ़ंदो हुउसि। उनखे इहो चवंदो हुउसि ॾींहुं राति, मामा अयाज़ साहिबु, छो त अयाज़ साहिबु, शेख अयाज़ साहिबु इब्राहिम जोयो साहिबु जन जो तमामु वेझा, अच्छा, तमामु वेझा। सही। त मां चयो जल्दी, चवंदो असांजे ऑफिस में ईंदो आहे, ऐं ऑफिस बि कोई 2 मील टे जाते फुलेली में टंडे वलीमन में रहंदो हुउसि, ऐं हीअ रेड पाकिस्तान जे साम्हूं। पर मां तुंहिंजे सॾु करे त मां उॾामी वेंदो, मां नंढो वॾो। त उन जी बि हसरत हूंदी त मां अयाज़ साहिब सां कॾहिं मिलिया, उहा बि पूरी थी। ऐं पोइ वरी ॿई शयूं अहिड़ियूं पूरियूं थियूं जो मोहम्मद यूसुफ साहिब जी जड़िजी वियो, अयाज़ साहिब जन सां बि निस्बत तमामु घणी। त इहे ज़िंदगीअ जा सफ़र इहे मूंखे इंस्पायर कंदा रहिया। उस्ताद बुख़ारी जन सां, डॉक्टर तनवीर अब्बासी साहिब जन सां, कंहिं न्याज़ हुमायूनी साहिब सां खोड़ सफ़र में रहिया। त अल्हम्दुलिल्लाह पर उहे आहिस्ते आहिस्ते शायदि परवरिश थींदी थी वञे, इंस्पायर थिए थो। मां ग़ालिब खे इलाही पढ़ियो, उन भिटाई सरकार सां गॾु पहिरियों उनखे, पोइ ग़ालिब, मीर तकी मीर, इहे सभई नंढे हूंदे खां वठी। ऐं उनजा बि दिलचस्प किसा, टाइम घटि आहे त न सर, अॼु टाइम ई टाइम आहे, तव्हांजे लाइ टाइम आहे। मां वाल साहिबु कॾहिं कॾहिं पेशावर, रावलपिंडी किथे नौकिरी कंदो हो न, त उनजो कमकार हूंदो हो। जी जी। पोइ रेल जेके हलंदियूं हुयूं सो रोड़ीअ खां अॻिते, रोड़ीअ खां पोइ मां लाहौर ताईं अलाए केतिरो सफ़र हूंदो, जाॻंदो हुउसि, मतां मुंहिंजी अखि लॻे त मां लाहौर स्टेशन तां किताब न वठी सघां, उन लाइ पियो जाॻंदो हुउसि त मतां घुसी वञे स्टेशन। इहा दिलचस्पी नंढे हूंदे खां फितरत ॾिनी। पोइ हाणे जेको आहे सभिनी जे न माशाल्लाह, इलाही अहिड़ी पोइट्रीज़ आहिनि जेके अॼु बि असां ॿुधंदा आहियूं। इलाहिनि फ़नकारनि तव्हांखे ॻायो आहे, अॼु बि चाहिनि था त तव्हांखे ॻायूं। मोहबत रखी मन में रंढा रोड़िया जिन, तिन जो सराफ़न अण तोड़ियो अघायो। मुंहिंजो अॻे न उन मां नथो चवां, पर मोहबत आहे मन में, चाहत आहे, सिक आहे। जॾहिं लिखंदो आहियां, सोचींदो आहियां त वेठो हूंदो आहियां त चवंदो आहियां त मां भरपूर दिलि सां लिखां, ऐं दिलि जे गहराइनि मां लिखां, सतही न लिखां। कोई ख़्यालु आहे, पोइ मां इलाही ख़्याल सोचे, कॾहिं कॾहिं दर्द जा एॾा मंज़र या उन ते लिखणु चाहिनि, या मुंहिंजे मन में उभरी आया तसवर में, ऐं रोई वेंदो आहे। खोड़ दफ़ा उहो लिखंदे रहंदो आहे। जॾहिं माण्हू इन शइ में अचे थो त उहो ग़ालिब चवाए, दिलि से जो आह निकलती है असर रखती है। त ईअं आहे, दिलि मां जेको बि चए थो माण्हू, उहो असरु रखे थो पियो। सफ़र जारी आहे, अॻियो न अॻियो उहा मूंखे, मां उन जो ख़्यालु न रखंदो आहियां। मुंहिंजो कमु आहे पंहिंजो पोरियो करणु, नूर विचोड़। जेका मां सम्झंदो आहियां कुदरत मूंखे असाइनमेंट ॾिनी आहे, उहो दुआ कंदो आहियां सभिनी खे, अब्दुल्लाह जन खे, साईं दुआ कंदा कयो इज़त आक़िबत सां मां असाइनमेंट पूरी कयां, जॾहिं पोयों पसा हुजे बसि। मां वरी चवंदसि अलाह साईं तव्हांखे सिहत तंदुरुस्ती वारी ज़िंदगी अता करे, अहिड़ियूं ॻाल्हियूं न कयो। असांजा असासा आहियो, असांजा वॾा आहियो, तव्हां सां मोहबत आहे, तव्हां सां मतिलबु चवंदा आहिनि 32 दिलियूं आहिनि तव्हां सां। लख लाइ कामी, लख थैंक यू। ऐं असां सां गॾु वहीद रमज़ान बि हिते मौजूदु आहिनि, सो तव्हांखे गुज़ारिश कंदासीं त तव्हां कोई तबस्सुम साहिब जी शाइरी में कोई गानो ॿुधायो असांखे। बिल्कुलु, बाबा साईं जी इन ई एल्बम जो हिकिड़ो गज़ल आहे, उहो तव्हांखे ॿुधाईंदुसि ज़रूरु। सवेरे जीअं तव्हां पोपटनि जो ज़िक्र कयो, जी जी, उन ई हिसाब सां ई तमामु हिकिड़ी बहितरीनु गज़ल आहे।
पोपट जे परन जहड़ा उदरी कुछ ख्वाब अखिन में आया। पोपट जे परन जहड़ा उदरी कुछ ख्वाब अखिन में आया। तीन रंग बरंगे ख्वाबन जा कुछ रह जीवल पाछोला। पोपट जी परन जहड़ा उदरी कुछ ख्वाब अखिन में आया। बूंदन जे सनहन धारान में जल थल जो भन जो मस्ती। बूंदन जे सनहन धारान में जल थल जो में जो भन मस्ती। रात भरे रे पैमाना, रात भरे रे पैमाना। अजमेर असां कुलवारा। पोपट जी परन जहड़ा कुछ ख्वाब अखिन में आया। सब बाटूं न जो बाहूं है घाट खुमारल नैन हुआ। गर गर नि सन దని ద పద మద పద గమ గమరి గసరి నిరసా। सब बाटूं न जो बाहूं ऐ घाट खुमारल नैन हुआ। हुन शहर सजे में जादू जा। हुन शहर सजे में जादू जा। छाजार बठी फैलाया। पोपट जी परन जहड़ा
कुछ ख्वाब अखिन में आया। हिन दात जितानी पेटे में कालात अञा भी तड़पे थी। हिन दात जितानी पेटे में कालात अञा भी तड़पे थे। तू घात छा हण दे बण जारा, तू घात छा हण दे बण जारा। ही नीह तब सुमन्यारा ओ पट जी परन जहड़ा उतरी। कुछ ख्वाब अखिन में आया। तिन रंग बरंगे ख्वाबन जा कुछ रह जे गल पाछोला। ओ पट जी परन जड़ा मेरी। कुछ ख्वाब अखिन में आया। वाह माशाल्लाह, बेहतरीन बेहतरीन शायरी, बेहतरीन आवाज़ ऐं छा ॻाल्हि कजे। वॾी महिरबानी, thank you। अलॻि ई माहौल असांजे स्टूडियो में ठही वियो आहे। सो हिते वठंदासीं ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ हाज़िर था थियूं। कारे न वञिजो। तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल करे सघो था। नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे। सो जल्दी सां पंहिंजा मोबाइल्स खणो ऐं असांखे कॉल करणु स्टार्ट कयो। अजय भी असां सां गॾु आहे ऐं पर अजय खे माइक न आहे त इन जे करे माई हुनखे सलाम करे थी वठां। अस्सलाम वालेकुम, कैसे हो अजय? ठीकु हो बेटा? आपी आपी छो जो हुनजो आपी जेको गैप ॾेई करे आपी चवंदो आहे न, इहो मूंखे ॾाढो वणंदो आहे। मां हिन वीचारे जो रिकॉर्ड हणंदी आहियां। पहिरीं शोभी भाई जो रिकॉर्ड हणंदी हुअसि, हाणे अॼुकल्ह हिन जो रिकॉर्ड हणी रही आहियां। सो तबस्सुम साहब बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। सर, इहो ॿुधायो त अॼुकल्ह जी जेका शाइरी आहे, ज़ाहिर आहे तव्हां फ्री ॿुधंदा आहियो, त इन हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदव? जीअं हाणे माशाल्लाह तव्हांजी शाइरी आहे, ॿुधण में वणे थी ऐं दिलि बि चए थी त हिनखे हर हर ॿुधिजे। अॼु जी शाइरी खे छा थी वियो आहे? किथे किथे जेको आहे सम्झंदो आहे त ज़ुबान बंदी ज़रूरी आहे। न, तव्हां ज़ुबान बंदी न कयो। ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं शाइरी लिखे थो जेका नथी वणे, ही पॉइंट नोट कयो त उन में उन शाइर जो ॾोह बि आहे, पर वॾो ॾोह ॿुधण वारे जो आहे। सही। इहा अवाइल खां आस्ते आस्ते इहा चिणग ॿरी जॾहिं अवाइल घणे वक़्त खां, तॾहिं जो कुझु शयूं हिकिड़ी सिट हुई मूंखे उहा ॾाढी अवाइल में आकवर्ड लॻंदी त मास्तर रूल न हणो ऐं मुंहिंजो यार स्कूल में समथिंग ईअं आहे। हाणे इहा हिकिड़ो त पस्ती ख़्याल जी बि आहे, ॿोली जी बि आहे ऐं अख़लाक जी बि पस्ती आहे। कंहिं न सोचियो ऐं इनखे मां तव्हांखे ॿुधायां घटि में घटि 50 साल थिया हूंदा
मक़बूल तरीन हुई तॾहिं। जेकॾहिं क़ौम उथी एहतिसाब करे आहे इन जो त हीअ जेको आहे या एहतिसाब न तॾहिं कैसेट जो ज़मानो हो जॾहिं इहे आहे न वठी आहे कैसेट बाबा असांजो बाइकाट आहे त वॾो ॾोह जेकॾहिं 25% शाइर ऐं गायक जो आहे त 75% सही असां ॿुधण जो सही त पंहिंजी ॿोलीअ खे एतिरो कोई डैमेज थो करे, पंहिंजे क़ौमी वक़ार खे कोई एतिरो डैमेज थो करे, नुक़सानु थो ॾिए पियो असांजे ख़्यालनि खे, सोचुनि खे। जेकॾहिं उहो हीउ गूगल वारो ज़मानो हुजे हा उनखे ट्रांसलेट कयो वञे त ॾाढी पस्तियुनि जो जेको इहे शयूं आहिनि त इन खां अलावा बि केतिरियूं हूंदियूं मां न ॿुधियूं हूंदियूं। हाणे त अञा ॾिसो उन जी शुरूआत ई पर हाणे वधी बंबट थी वियो आहे, एतिरो उनखे जो कोई चवण वारो कोई कोन्हे। ऐं इन जो नतीजो इहो निकितो त जेके सुठा सुठा गायक हुआ तमामु डिज़र्विंग उस्ताद गायक, मां हिकिड़ो जेकॾहिं मूंखे हुजे वक़्तु त मां वाक़ियो ॿुधायां। जी जी हिकु दफ़े मोहम्मद यूसुफ साहिब जन तॾहिं प्रोग्राम जेको तारिक अज़ीज़ साहिबु कंदो हो, कहिड़ो प्रोग्राम हो, नीलाम घर, उते सॼो वियो त हिकु एटम ॻाईंदा हुआ। उते मां बि साण हुउमि, वियासीं उते पहुतासीं त उते मोहम्मद यूसुफ जी दोस्ती पारस कंपनी जे ओनर सां हुई। उहे ॿई बीठा, परवेज़ उहे चाहींदा हुआ पर्सनली ॾाढो मोहम्मद यूसुफ साहिब खे, आउं बि हुउसि उहे बि हुआ ॿई। पोइ मां ईअं गैप जे थी या तयारी थींदी आहे कैमरा वैमरा आयो त उन विच में मां ॾिठो त मोहम्मद यूसुफ साहिब जन इहा उनजी शिकायत न गिला न आहे, उनजी असां क़ौमी घटिताई आहे असांजी। त मूंखे बि उनखे त भई असांजी हिकिड़ी कैसेट करे इलाही टाइम थी वियो आहे ऐं उन ज़माने में जंहिं राॻियुनि जो उरूज हुजे उहो आउं भायां थो त मोहम्मद यूसुफ जे दज़ बराबरि बि घटि आहे। उन्हनि खे कोई लखनि जी पेमेंट हुजे त मां इहो पंहिंजे कननि सां ॿुधो त उन्हनि खे चयो हुयो त जेकॾहिं हिकिड़ी मां चयुमि त कैसेट कयो, इहो इलाही टाइम थियो आहे त चयईं भाई दोस्त बि हुजनि घाटा, घाटा दोस्त हूंदा, चलती नहीं है मोहम्मद यूसुफ साहब, इहे लफ़्ज़ उते नीलामगढ़ जे सेट ते आउं ॿई रहियो, चलती नहीं है त उनखे माना जवाब बि थियो न हिकिड़ो। ऐं उन दौर में मां आर्टिस्ट जा नाला न खणनि, अहिड़ा अहिड़ा आर्टिस्ट जंहिंखे ऐं उनजी शाइरी जो असीं तसवुर बि न कयूं, शायदि उहो क़ौमी वक़ार खे धकु थो लॻे ॾाढो, ऐं शुरू खां वठी आहे। अॼु बि असांजा लखा उन वक़्तु कैसेटूं एतिरियूं वेंदियूं सेल थींदियूं, कंपनी वारो हिसाबु ॿधंदो त जंहिं ते कैसेट घणी सेल थींदी उहो पैसा कमाईंदो। इन्हनि शयुनि ते भई जेकॾहिं उते असीं ब्लॉक करियूं आहे सभिनी शयुनि खे, एहतिजाज करियूं हा त अॼु हीअ वधी वण न थिए आहे हीअ ॻाल्हि जेका हाणे हले थी। हाणे कोई बि कंहिंखे रोकण वारो न आहे। उन खां वधीक तमामु उहा त अहिड़ी अहिड़ी शाइरी जेका मां समी बलो साहिबु आहे दोस्त मुंहिंजो, साईं चवंदो आहे हिकिड़ी तमामु भला उहा शाइरी जेका तव्हां लिखो था ॻाई थी वञे, उहा तव्हां पंहिंजे घर में पंहिंजे नियाणियुनि ऐं ज़ाल सां वेही ॿुधी सघंदो, इहो मयार रखो घटि में घटि पंहिंजे उन परख जो त इहा मुंहिंजा घर वारा बि ॿुधनि, मुंहिंजी धीउ बि ॿुधे त इहो हाणे उहो वधी वण थियो आहे। उनखे वरी बि क़ौम जॾहिं उनजो एहतिसाब कंदी इन्हनि शयुनि जो, उनजो आम लिसनर जॾहिं घेराव कंदो उन्हनि जो त हीअ ग़लति आहे, हीअ असांजे क़ौमी वक़ार खे वॾो धकु आहे। उनजी ट्रांसलेशन थिए थी पई, उहे छा चवंदा त गूगल जेको ट्रांसलेट थो करे उहो ई शर्माईंदो, उहो ई शर्माईंदो हूंदो त हीअ कहिड़ी छा था लिखनि, त जंहिंमें ख़्यालु न आहे, सोचूं न आहिनि, फ़िक्रु न आहे, वक़ार न आहे, ऐं असां उनजो एहतिसाब न करियूं। 50 अधु सदी खां मथे थियो आहे, पोइ हर कंहिंजी मर्ज़ी आहे। इदारा असांजा उन्हनि खे कोन्ह थिया। असां कुझु वक़्तु हुयो, मूंखे यादि आहे अली अहमद बिरोही साहिब जन जी ऑफिस हुई शेख ज़ैद में, उते इहो हिकिड़ो दफ़ो ख़्यालु मुंहिंजो ख़्यालु कंदा इलाही, ज़ुल्फ़कार सियाल साहिब जिन हुजनि, महताब राशिदी साहिबु हुजे ऐं ताजल बेव साहिबु, इहे इलाही त हिकिड़ो सोचियोसीं त हीअ जो हेॾी ॿोली इदारा उन्हनि जो एहतिसाब नथा कनि त असीं जेकॾहिं अदीब जेके उथी पोइ असां हिकिड़ी 2-3 मीटिंगूं कयूंसीं, इलाही ॼणा हुआसीं, मूंखे यादि कमर शहबाज़ जन बि हुआ। त सिर्फ़ु इन लाइ त तव्हां अख़बार खे संभालियो, असीं रेडियो खे संभालियूं, जेके जेके गुथा लफ़्ज़ अणवणंदा आहिनि उहे असीं लिखूं पने ते, उन मालिकनि खे मोकिले ॾियूं। ॿियो केस ऐं FIR त इदारा कंदा नी, असीं त वधि में वधि त बाबा ही तव्हांजी ग़लती आहे अपील कंदासीं, न माण्हू अर्ज़ु कंदासीं,
कुझु मीटिंगूं थियूं पर हाराइजी वियासीं, पर असांजी जाइ ते किरोड़नि जी बजट वारा इदारा हुआ आहिनि, उहे ॾिसनि जंहिं ते नालो इहो आहे त भई ही ॿोलीअ जी अथॉरिटी आहे। ही ॿोली त न आहे नी, उहा ॿोलीअ सां गॾु फ़िक्र खे, फ़लसफ़ा खे, हर शइ खे हथे ॾींदी आहे। किताब छो था छापिजनि? इन लाइ अॼु जेको किताब कोई सुठो राइटर लिखे थो, उहो जेको ॻाल्हियूं करे थो, ॿियो पढ़ंदो, नौजवान पढ़ंदो, पोइ उन जी पर्दाख़्त परवरिश थींदी वेंदी। अहिड़ी क़िस्म जी परवरिश त उनखे कंहिं न रोकियो। अॼु अधु मुनी सदी थी वई आहे, इहो सबबु आहे। त मां वरी बि चवंदो जेकॾहिं उथी को एहतिजाज ॻणाइजे थो त काॾों इहे शयूं न ईंदियूं कंहिं। मां हाणे मुरवज ईअं थो सोचे त मुरवज थी वयूं जेके सख़्तु ग़लति आहिनि, असांजो क़ौमी शर्मंदगीअ जो बाहिस आहिनि बिल्कुलु। ये शायरी भी आहे, ईअं सिंगर्स भी आहिनि त जीअं असां सां गॾु भई रमज़ान ते मौजूदु आहिनि त उन्हनि सां ई इहो सवालु करणु चाहींदसि जो पाण बि सिंगर आहिनि। अॼुकल्ह जेके सिंगर्स अचनि था, जीअं सर ॻाल्हि कई त शाइरी बि अहिड़े क़िस्म जी अचे थी, त सिंगर्स बि अहिड़े क़िस्म जा अचनि था जेके रातो राति मतिलबु स्टार थियणु चाहिनि था ऐं अहिड़ो गानो सोशल मीडिया ते ॾेई था छॾनि जो बसि वारा नियारा हुननि जा थी था वञनि। असल में बाबा साईं जी जेका ॻाल्हि आहे मां उनखे अॻियां रखंदुसि त सेम उहो ई ॻाल्हि आहे त असांजा जेके ॿुधंदड़ आहिनि उहे उन्हनि खे पज़ीराई ॾेई करे हुननि खे प्रोमोट कनि था, ऐं उहो अगरि ग़लति आहिनि त को उन्हनि खे रोकण वारो न आहे। पोइ हू जॾहिं प्रोमोट थी वञनि था ऐं रातो राति वायरल थियनि था ऐं रातो राति स्टार बणिजी वञनि था, त पोइ हू पाण बि फासी था वञनि हिन शइ में। छो त लाज़मी ॻाल्हि आहे, हू उन्हनि जो न फील्ड आहे या न उन्हनि जो इहो कमु आहे, एक्सीडेंटल स्टार थी था वञनि, पोइ पाण बि फासी वञनि था। उनखां पोइ हू चवनि था त हाणे असां स्टार थी विया आहियूं, लाज़मी ॻाल्हि आहे असांखे आवाम ॿुधे थी ऐं असांखे आवाम जेको आहे सो सपोर्ट करे थी, त पोइ हुन शइ में अचनि था। पर उहा ई ॻाल्हि आहे त असां वक़्त सां अगरि इन्हनि शयुनि खे रोकियूं आहे ऐं पूरो ज़िमेदारी सां या ज़िमेदारी खणी असां हिन शइ ते स्टैंड वठूं आहे, त को बि गुथो लफ़्ज़ शाइरीअ में ऐं अहिड़े ई तरीक़े सां ऐं मौसीक़ी सां बि जेका मज़ाक़ हले पई थी अॼुकल्ह, उनखे बि अगरि असां वक़्त सां रोकियूं आहे त वाक़ई हीअ ॾींहं अॼु जेके असां तमामु ॾुखियो वक़्तु आहे। हिन वक़्तु एतिरो मतिलबु ईअं सम्झो त मौसीक़ीअ में बि ऐं शाइरीअ में बि वॾो मतिलबु नेगेटिविटी अची वई। शर्मिन जेसिताईं ख़ुदि एहतिसाबी नथी अचे न हर माण्हू में, ख़ुदि हुन ज़मीर छा गवार नथो करे, उनजो एहतिसाब न कंदो, या इदारा या त सिधो सो FIO थिए जीअं ॿियनि शयुनि ते एक्शन खणे त भई ॿियो न त क़ौमी वक़ार खे धक था हणूं तव्हां सख़्तु, कोई बि न किताब आवाज़ न आहे। तव्हांखे छा थो लॻे त हीअ जेका शाइरी आहे, म्यूज़िक आहे, पहिरीं ॻाल्हि बुनियादी सारी बचा सारी नो प्रॉब्लम, बुनियादी ॻाल्हि इहा आहे त शाइरी आहे सही उहा जेका न तुकबंदी मां बि कंदो हूंदुसि, मां बि कई हूंदी, पर उन सां गॾु गॾु जेको मैसेज बि को ॾिजे थो अख़लाक जो, सभु शयुनि जो, मुस्तक़बिल जो, नौजवान नसुल खे, उहे त छुटा, पर जेको सिधो ॻाए था उन में लफ़्ज़नि जी चूंड केॾी ग़लति आहे, उन में नियापो केॾो ग़लति थो ॾिनो वञे। त हाणे मास्तर रूल न हण, मुंहिंजो यार हाणे जेको मास्तर रूल हणंदो यार त नंढिड़ो ॿारु हूंदो न स्कूल में, अख़लाक़ी मयार त किरी पियो न पुटु। इहे ज़वाल तॾहिं था अचनि जो क़ौम उन एहतिसाब नथी करे, थुल्हे लेखे। उहा ई ॻाल्हि थी न जेको मां ॻाल्हि करणु पई चाही, त असांजी नौजवान जेका नसल आहे उहा डैमेज थी थिए हिन सां। बिल्कुलु तमामु घणी असांजो मयार डैमेज, क़ौमी वक़ार डैमेज थो थिए। छो त के ॿियनि ॿोलियुनि वारा उहे हिते रही करे उहे सम्झनि था ॿोली, पोइ वेही कॾहिं कॾहिं मां ॾिठो खोड़ जाइ ते ख़ुदि ॿिया बि वटि खिलंदा आहिनि, हीअ छा फलां, उन खां वधीक ॿी निंदा कहिड़ी थींदी आहे। ख़ैर अच्छा उहा असांजी बि उहा जेका ठाहीसीं ॾाढी सुठी टीम, अख़बारनि खे ॾिठोसीं, पॉइंट आउट कंदासीं, तंहिं वक़्तु काफ़ी ॿ टे चैनल हूं, उन्हनि खे ॼारे मोकिलियोसीं, रेडियो वारनि खे त तव्हां फलाणे टाइम ते फलाणे ग़लति अनाउंसर ही तव्हां इहो कयोसीं, काफ़ी ॿ टे महीना हर को मसरूफ़ थी वियो, त वरी पोइ बिरोई साजन इंतकाल करे विया, ॻाल्हियूं अध में रहिजी वियूं। पर इदारा आहिनि, इदारनि खे कमु करणु खपे, बिल्कुलु करणु खपे। बसि इहा ई ॻाल्हि चवंदसि त अलाह साईं सभिनीनि खे नेक हिदायत ॾिए ऐं पंहिंजी ॿोली सां सचा थियूं, बसि ॻाल्हि एतिरी आहे, ऐं उनजी इज़त कयूं। त जीअं तव्हां माशाअल्लाह पंहिंजी सिंध जे लाइ
काफ़ी कमु करे रहिया आहियो पंहिंजी सिंधी ॿोली जे लाइ ऐं फ़नकारनि जे लाइ ऐं सिंधी खाधा इन जो बि तव्हां कोई ॾींहुं मल्हाईंदा आहियो? मां थोरो इजाज़त ॾींदो? जी जी सर। मां टाइम खां पता आहे अब्दुल वहाब साहब जो जेको असांजी हिकिड़ी इतफ़ाक़ी मुलाक़ात किथे थी आहे मूंखे यादि न आहे, थी ज़रूरु। पोइ हिन में ख़ुदि में एॾो उत्साह हो, छो कीअं त जॾहिं तंहिं वक़्त में शमशेर साहिब जन हाल हयात आहे, तंहिं वक़्त में ताजल साईं जन, त पोइ हिन उत्साह एॾो ॾेखारियो मूंखे। 2-3 फंक्शन जो चयईं, मां वाइड़ो थी वियुमि त हिन जे ज़हन में इहे खपरनि खे हथु लाइण जो तसवर कीअं थो अचे। वाह वाह। त इहे सम्झो त हाणे अदीब ज़ाहिर आहे हिकिड़ो शमशेर एॾो खरो अदीब हो ऐं असांजो फ़ख़्रु हो, त उहो खरियूं ॻाल्हियूं कंदो। त पोइ कीअं हुनजे दिलि में आयो, ऐं इहे समाजी माण्हू आहे, अदब जूं ॻाल्हियूं एॾी अदब सां कयईं जो दिलि में घिरी वियूं। पोइ पुछंदो ॻाल्हियूं त असां इनकार कॾहिं बि न कंदो। आदि मांझे बि वेही खेनि, पोइ ताजल बेवसाईअ जी या सालगिरह मल्हाइणी आहे, कंहिं स्कूल में रखियऊं, पाण वीचारो सॼो परमिशन, बेंचां कुर्सियूं सभु पाण, ऐं सखणे हथे। मां वधीक तफ़सील में नथो वञा, सखणे हथे। ईअं हिते जेके सड़े हथे सां लखे माण्हू हिते हूंदा, पर हीअ सखणे हथे। वॾो कमाल हिन जो इहो आहे। पोइ वरी साईं शमशेर साहिब सालगिरह 2-3 इलाही जी नाला खनि, जेके जंहिंजो वास्तो बि न हो, बाबा करणी आहे, छो त असांजी ॿोलीअ जो अदीब आहे, असांजी मादिरी ॿोलीअ जो सर्जनहार आहे, खोड़ नाला। बाबा अॼु हिन कई फलाणे सां करणी आहे, फलाणे सां करणी, कंदो रहियो। किथां आणींदो पैसा, कीअं कंदा, छो त ईअं पाउ वटे जो बि सखणो, कोई दुकान थो खण त मारियो दुकान वारो, चोरी कयूं थो वञे, हीउ किथां अरेंज कंदो, कीअं कंदो हो, ऐं एॾो ख़ुलूस। पोइ हलंदे हलंदे ख़ुदि हुनजी मुस्तक़िल मिज़ाजी, उनखे तक़रीबन 20-25 साल थी विया आहिनि। आम माण्हू कीअं थो रोज़गारु कीअं थो करे, घर जो गुज़रान कीअं थो करे, हिन हिकु ऐं एतिरो जल्दी जो अञा मां घर बि न पहुचंदो आहियां नी, फंक्शन करे निभाए हिन सां। सची ॻाल्हि इहा आहे, मां बिल्कुलु सची ॻाल्हि थो कयां, घर बि न पहुचां, अधु वाट ते साईं पोइ हीअ फलाणी डेट हुन तारीख़ ते रखां, हाणे मां घर ई न पुॻां बाबा। ईअं हुन जज़्बा कुदरत कंहिंखे बि साञा ॾेई सघे, ऐं जज़्बा बि अदीबनि सां, फ़नकारनि सां, लेखकनि सां, कलाकारनि सां, अदाकारनि सां, ईअं आर्ट खे एॾो प्रमोट करणु। कुदरत हिकिड़ो माण्हू पैदा कयो आहे। जॾहिं कराचीअ जो को बि टाइम हो त हिकिड़ो माण्हू कॾहिं ॻाल्हाईंदो, सॼी कराचीअ में नंढा हुआसीं, छिरकी वेंदो हुउसि, बाबा उहो सिंधी थो ॻाल्हाए वई, उहे ज़माना ॾिठा। ऐं हाणे हज़ारनि खे छिके पाण पंहिंजे इन कमनि सां, को काथों थो अचे, को हैदराबाद में, को सखर में, साईं मुंहिंजी बि मल्हाइनि, मां वेठो आहियां, इहो हिन जो कमु आहे। पोइ हुन में सकाफ़ती खाधा, कहिड़ा कहिड़ा ॾींहं, टोपी एकता ॾींहुं मल्हाए, अञा अधु वाट न पहुचंदो, साईं सुबुह जो हो फंक्शन रखां, इहो हाल आहे। वाक़ई थो ॿुधायां, बिना इन मिलावट जे। अल्हम्दुलिल्लाह रब ताईं जज़्बो ॾे, हुनखे सुरखुरू करे कयो आहे, हुनखे रब ताईं जज़्बे वारो इंसानु आहे। इहे विरले अहिड़ा इंसान कुदरत ॼण असांजे हिन कम्यूनिटी सिंधी जे लाइ पैदा कयो आहे हिनखे, सभिनी खे अहिड़े जेके फ़नून लतीफ़ा सां, उन सां हिन जो इश्क़ आहे। असांजो सकाफ़ती खाधनि जो जेको ॾींहुं हो, उहो असांजो दोस्त आहे ज़िया अबरो साहिबु, साईं जो बि दोस्त आहे। पोइ घर में असां जेको आहे सो इहे आइटम कयासीं, बिह, पली, साग, माखी, मखण, जोज मानी। पोइ इहो असांजो माना हाणे त एॾो वॾो प्रोग्राम थी वियो, एॾो 150 खां 200 दोस्त हूंदा आहिनि, ऐं हूंदो ईअं सभु को पंहिंजे घरां मानी खाईंदो। ऐं कुझु इहा छा कुकुर बुकुर न, कुझु देसी खाधा निज सिधी ॻाल्हि, चांवरनि जी मानी, मच्छी, पली, बिह, इहे सभु पैदा कंदो आहे। ऐं हिन वारे जेको असां कयोसीं त असांजा मतिलबु जेके बि सिंध जा अदाकार हुआ, फिज़ा मावी फ़नकार, इहे टई न्यायूं आहियूं, वारो उन्हनि जो गज़ला महमूद सिद्दीकी जेका आहे, इहा जेका असां पंहिंजे घर अचार कयो, माना हिक ॿिए खे भई ईअं बि न आहे, तव्हां जेकॾहिं मच्छी खई आहियो ऐं मां जेकॾहिं बिह खायां त बिह आऊं न खाईंदुसि, बिह तव्हांखे खाराइणा पवंदा, तव्हां वरी पंहिंजी उथी बिह सभिनी खे साईं मच्छी मां खई आहे, मां पंहिंजे हथ सां पचाई आहे। मतिलबु त बाबा बेलोस जज़्बे वारो माण्हू आहे, ऐं इन जे लाइ हुनजी जेका
उते वॾा वॾा जेके सरमाएदार आहिनि उन में ई मोर वांगुरु इन जी ख़ुदा इज़त कई आहे। माशाल्लाह। हाणे असां सां ॿिया बि वेठा आहिनि, अञा ॿिए बि तव्हां कलाकार तव्हां सां गॾु वेठो आहे। असांजी मुख़्तसिर त हिन जहिड़ो कुदरत को माणिक मोती ॾींदी आहे। हिते कराचीअ जो माणिक मोती आहे जेको बेलोस आहे, ख़िदमत करे थो। बिल्कुलु मां तव्हांखे रिक्वेस्ट कंदसि हींअर हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत साईं जिन जो ई गीत आहे, बाबा साईं जो ऐं उस्ताद मंसूर सखियाणी साहब जो ॻायल आहे। ऐं वाह भाउ जी फरमाइश आहे ऐं असांजे प्यारे भाउ अज़हर भाई जी फरमाइश आहे। जी जी चांदों की है रात में सब सिंगार करे, चांदों की है रात में सब सिंगार करे, सड़ो थी मुझे सामो तू ही दो न कर। चांदों की रात में, चांदों की रात में सब सिंगार करे, सड़ो थी मुझे सामो तू ही दो न कर। मता का परथियां तो के सज दो करा, मता का परथियां तो के सज दो करा, दो पे पर्दे करे मूसा मिला दो न कर। चांदों की रात में तुझी बिख बिख तीनों महशर मचे, तुझी बिख बिख तीनों महशर मचे, जितां गुज़री उतां इहो शोर उथे। या खुदा करबला करबला किस अहिड़ो न कर, सोच कर ध्यान धर किस अहिड़ो न कर, सोच कर ध्यान धर। तिरछी नज़र सां कंहिं तकींदो न कर। चांदों की रात में सब सिंगार करे, सड़ो थी मुझे साम्हूं तू ही दो न कर। चांदों की रात में चोटी में छोयो तो गुलाब, चोटी में छोयो तो गुलाब, ऐं चपन ते तो महजो मुसागा। तोखे कहिड़ी ख़बर ओ सफ़ा बेख़बर, त तुंहिंजी सूंह में आहे केॾो असर, त तुंहिंजी सूंह में आहे केॾो असर। पाण खे सुहिणा ठाहे ठाहींदो न कर। चांदों की रात में सब सिंगार करे, सणो थी मुझे साम्हूं तू ही दो न कर। चांदों की रात में
बेपर्दे बेनकाब आ सूह बेपर्दे बेनकाब छातब सुमत हुस्न शबाब रुक जिया हिन पया वक्त मौसम हवा रात सुरे नथी वक्त चुरे नथो रात सुरे नथी वक्त चुरे नथो बुत अहिड़ो बि कंहिंखे बणाईंदो न कर चांड्रो कीअं रात में सभ सिंगार करे सणो थी मुंहिंजे साम्हूं तूं ईंदो न कर मथां का परतियां तोखे सजदो करियां मथां का परतियां तोखे सजदो करियां तूं पे पर्दे कॾहिं मूंसां मिलंदो न कर चांड्रो कीअं रात में चांड्रो कीअं रात में है चांड्रो कीअं रात में वेरी नाइस महिरबानी मतिलबु त लाजवाब करे छॾियो आहे तव्हां असांखे त जाते मूंसां अॻो ऐं गुलाब ऐं चोटी आहे अब्दुल्ला हथ मां छॾाए पियो वियो लॻे पियो दिलि सां लॻो आहे हिननि खे हा न बियो 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 तव्हांजी क्लास वठां थी ब्रेक खां पोइ जी व्यूअर्स वक़्तु आहे ब्रेक जो कारे न वञिजो जल्दी हाज़िर था थियनि वेलकम बैक व्यूअर्स ॿियो तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में ऐं हींअर जंहिं भाउ असांखे जॉइन कयो आहे माशाल्लाह तव्हां उनखे पहिरियां बि असांजे प्रोग्राम में ॾिसी चुका आहियो ऐं इन्हनि जे लाइ बि मां इहो ई चवंदी आहियां त ॾाढा सुरीला आहिनि ऐं काफ़ी गाना इन्हनि जा केटीएन ते बि तव्हां ॾिठा आहिनि ऐं जॾहिं फस्ट टाइम मुंहिंजी इन्हनि सां मुलाक़ात थी पंहिंजे शो में त मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुई असल में छा हूंदो आहे जेके पुराणा जेके असांजा सिंगर्स आहिनि काफ़ी टाइम खां वरी स्क्रीन ते नज़र नथा अचनि त असांजी कोशिशि बि इहा ई हूंदी आहे त उन्हनि खे तव्हां सां मिलराइजे वरी जॾहिं उन्हनि सां मुंहिंजी मुलाक़ात थींदी आहे त मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे मतिलबु ख़ुशी थींदी आहे ऐं मां चवां थी त मुंहिंजा फेवरेट बि आहिनि इन जे करे फेवरेट आहिनि जो हिकिड़ो त आवाज़ु ॾाढी सुठी अथनि ऐं ॿियो इंसानु ॾाढो प्यारो आहे सो असां सां गॾु आहे तनवीर अली म्यूज़िक कंपोज़र भी आहिनि ऐं सिंगर भी आहिनि अस्सलाम वालेकुम भाउ कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा तबियत ठीकु आहे तव्हांजी ऐं अॼु हिते ॿीहर तव्हांखे ॾिसी इलाही सुठो थो लॻे वरी महिरबानी केटिन जी ख़ासि करे ही एज़ाज़ बाबा साईं गॾु वेठो आहे कीअं पियो लॻे तमामु शफ़क़तूं आहिनि असांजे मथां इलाही बेशक ऐं एज़ाज़ साहिब जी मोहबतूं आहिनि भाउ अब्दुल भाई वेठो आहे भाउ वहीद साईं वेठो आहे तव्हां भेण जी 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 असांजो हेॾा प्यारो साथ ऐं सॼी टीम जेका आहे ॾाढी भली माशाल्लाह 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 साथ क़ाइमु दाइमु रहंदो इंशाल्लाह 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 तव्हां सां बि ॻाल्हायूं था थोरी देरि में तबस्सुम साहब सां इहो सवाल करणु चाहींदमि सर जीअं तव्हां बरसाति जी राति हिकु मूवी ठाही हुई सो फिल्म ठाही हुई सॉरी मां छा चयो हा ॻाल्हि मां अलाए छा चयो पंहिंजे ख़्याल में अब्दुल्ला ॿियो कुझु ॿियो फिल्म आहे मूवी अलाए फिल्म कुझु चयो हूंदो बहरहाल मां बि पंहिंजे ई कंहिं धुन में हुयसि सो फिल्म जेका इहा तव्हां ठाही त तव्हां छा सोचे इहा फिल्म ठाही ऐं केतिरी हिन मूवी खे मोट मिली हुई वाह बाबा ॻाल्हि इहा आहे मां न ठाही पहिरीं ॻाल्हि ईअं थींदो आहे न छो त मां हीरो बि ऐं वरी कर्ता धर्ता बि त बहरहाल मां न ठाही मुंहिंजो हिकिड़ो दोस्त गुज़ारे वियो सही कुर्बान अली सूमरो साहिबु मैनेजर हा बैंक में ऐं रतो देरो नओं देरो वेझो आहे सफ़ा ॾाढा दोस्त हुआसीं ॾाढो भलो इंसानु हो तमामु भलो
पोइ एतिरी दोस्ती उनखे बि इहे पुराणा गाना या लता या रफ़ी इहे मन्ना डे इहे सभु वणंदा, मूंखे बि वणंदा नंढे हूंदे। पोइ इहा शइ जेका आहे न मिली, अक्सर कॾहिं कॾहिं त एतिरी निस्बत हूंदी उन्हनि जी मां सां जो ईद बि अचे, ईद नमाज़ पढ़ी 9 दरे, कुझु 15-20 मिंटनि जो फ़ासिलो आहे, त एतिरी मोहबत निस्बत रखंदा। पोइ उन हलंदे हलंदे हिकिड़ी ॻाल्हि कई त इहा हुननि जी ख़्वाहिश हुई, हाणे अलाह ॾे राही थिया आहिनि त मां जेकॾहिं मूंखे पैसा थिया जॾहिं बि मां फिल्म ठाहींदुमि। सही। ऐं इहो 83 में फिल्म एतिरी महांगी बि न हुई ऐं हिकिड़ी मतिलबु असांजे लाइ हुनजे लाइ अणॼातल दुनिया हुई, पर हुनजी मोटिव हुयो, इहो मक़सदु हो। सही। पोइ मूंखे हमेशह चवंदो आहे त तयारु थी फिल्म ठाहींदुमि। मां हिकिड़ी ॾींहुं अचे ईद जा ॾियारा हुजनि, आयो ॻोठु वेठासीं कचहरी, ईद जो ॾींहुं सॼो ॾींहुं मानी गॾु खाईंदा हुआसीं। 2-3 ॿिया बि दोस्त हुआ, चई त मां वटि पैसा थी विया आहिनि ऐं फिल्म ठाहिबी हाणे। अच्छा। मूंखे वरी निस्बत हुई अदाकारी सभिनी सां। बहरहाल हुन चयो त जेको आहे फिल्म इन ईअं ठहंदी त इहे सभु पैसा हुनखे, बैंक जो मैनेजर आहे न, त पैसा तव्हांखे ॾियां, तव्हां फिल्म ठाहियो। मां चयो मूंखे रतीअ जो बि ॾिसंदो आहियां, दिलीप कुमार बि ॾिठो, मोहम्मद अली साहब बि ॾिठो, वहीद मुराद बि, पर हीअं ठाहिणु फिल्म मुंहिंजे वस जी न आहे, मूंखे को तजुर्बो कोन्हे। ईअं न त मुंहिंजो संगत में पैसा सभु हलिया वञनि, चई जेको बि थींदो तव्हां फिल्म ठाहींदो, पैसा तव्हांजे हवाले। मां उन घणो सम्झायो, मां अणॼाणा टेक्निकल दुनिया आहे न, मुंहिंजे को कोन्हे, पर हुनजो बहरहाल पोइ उन फाइनेंस कयो, हिकिड़ो वॾो सफ़र नओं शुरू थियो। पोइ गॾु हूंदो, मां चयुमि बसि छुट्टी आहे त मां सां गॾु हुजो। पोइ उन में केतिरा सुठा मरहला आया, तमामु हिकिड़ा ख़ुशगवार, ऐं पोइ तजुर्बा बि इलाही थिया। छो त ईअं पोइ माण्हू ईअं सम्झे, छो त जंहिंखे मां हा कयां त उहो हा थी वेंदो। हीरोइन ॻोल्हण लाइ जंहिं हंधि तलाश थिया त ॻोल्हे थका, हिकिड़े ॾींहुं बांह वठी चयोमांसि हल त हलूं था हीरोइन। वियासीं ॾिसी हिकिड़े हंधि मां चयो हीउ चहिरो सफ़ा ॾिठो ॼण राणी, उन वक़्तु मक़बूल तरीन हीरोइन हुई, त उन काफ़ी रिज़ेम्बलेंस हुई काफ़ी। ऐं पोइ ॻाल्हाईंदे ॾाढी सुठी लेडी हुई, एतिरी सुठी जो तव्हांखे ॿुधायो, हुई कंहिं ॿिए दुनिया सां, पर अहिड़ी सुठी लेडी मां घटि ज़िंदगीअ में मिली आहे। उन लाइ जो उहा शूटिंग पोइ आउटडोर थी, सखर थियो, लाड़काणो थियो, मोहन दड़ो, काज़ी अमन, इलाही जॻहियुनि ते, पर हुन अहिड़ो साथ ऐं तक़दुस सां ऐं पाकबाज़ी सां जो मां तसवुरु बि नथो करे सघां। त अहिड़े क़िस्म जी इलाही वरी उन में हलंदे दिमाग़ो रेशमा जी ॻाल्हि कई, इन में मां वरी मूंखे यादि आहे त हिकिड़े हंधि गाने ॿुधणु वियासीं, त हाणे फिल्म जा गाना 2-3 चओ त कंहिं नए ताज़े आवाज़ खां हिकिड़ी माई उते मिली ऐं उन खे चयोसीं त थोरो हिकु ॿ गानो ॻाए, तव्हां यकीन कंदो मेलोडी क्वीन नूरजान त कोई नथो थी सघे, पर जीअं चइजे त 15 ऐं 20 एतिरो फ़र्क़ु हो, वॉइस क्वालिटी साॻी, सुरीली एॾी। त इहे इलाही इन रस्ते में तजुर्बा थिया, खोड़ सातरा। ॿुधाईंदुमि त फिल्म जो टाइम 3 कलाक न, मूंखे 3 ॾींहं लॻंदा ॿुधाईंदे, तंहिंजे करे सो ईअं थियो। उनजी फाइनेंस हुई, उनजो एतमाद हो, ऐं पोइ इहो फिल्म ईअं ठही वियो। मां पोइ मां ॻोल्हे साईं, असांजो नवाब शाह जो पुराणो फिल्म डायरेक्टर ॾाढो गुज़ारे विया आहिनि, उन जूं 2-3 फिल्मूं अॻु में थियूं, SM बिरोही साहिबु। त पोइ ईअं सुठी हिकिड़ी टीम जेका पढ़ियल ॻढ़ियल ठाही, फिल्म हलियो, नई कहाणी हुई, नओं तजुर्बो हो, गाना मां पाण लिखिया, हिकिड़ो ज़ोरी टाइटल ते उस्ताद जो गानो मां पाण शामिलु कयो, जेको अॻु में ॻायल हो पर उहो ॾाढो सुठो लॻे पियो। त उहो ऐं फ़ैरोज़दीन मास्टर मरहूम, उनजी गाने जी म्यूज़िक ॿुधंदो तव्हां हैरान थी वेंदो त हीअ कंहिं सिंधी फिल्म जी आहे। ऐं उहा मां ऐं फ़ैरोज़दीन साहिबु हिकिड़े बंदि कमरे में 2 ॾींहंनि में फिल्म जा 8-9 गाना कंपोज़ बि करे छॾियईं। मां उते जेको मुखड़ा ठाहे करे 2 ॾींहंनि जे अंदरि बंदि, मूं वटि फ्लैट हो उन में अंदरि, पर उहो जेको तव्हां जंहिं ॿुधो हूंदो हुन गाने खे चवंदो हीअ हितां जो गानो न आहे, ॿाहिरि जो किथां जो गानो, एॾो कंपोज़र। ऐं अॼु जे दौर में जेकॾहिं तव्हां वरी मूवी ठाहियो त कहिड़े टॉपिक ते ठाहींदो? आर्ट जी, मूंखे आर्ट जी दुनिया, आर्ट एक्शन त पोइ छो त दुनिया जी तक़ाज़ा आहे, पर मां नंढे हूंदे खां आर्ट जो जेको आहे, जेको आर्ट जी मूंखे अॼु ताईं बि मां
इजाज़त Movie अहिड़ी जेका आहे, मूवी आहे जेका 100 दफ़ा आर्ट लवर माण्हू जेको ॾिसंदो उन खां कॾहिं न विसरंदो। सही था चओ। ऐं मां अलाए केतिरा दफ़ा ॾिठी ऐं 2 या 3 किरदार आहिनि उन में सॼे 3 कलाकनि में। राजेश खन्ना आहे शायदि, मूंखे ऐं हू जेका गुज़ारे वई, बहरहाल छा नालो, तमामु वॾी आर्टिस्ट हुई, भर वारे मुल्क जी तमामु वॾी आर्टिस्ट हुई, सुमिता पटेल। हा, त इहे 2-3 किरदार आहे सॼी फिल्म, पर ईअं कोई साह बि चवंदो त मां न खणा जेकर इहा हिकिड़ो सेकेंड मूवी ॾिसां, एॾी कमाल जी त अहिड़ी क़िस्म जी आर्ट जी मूवी लिखणु थो चाहियां त हिकिड़ो आर्ट में हिकिड़ो शाहकार ऐं अखियूं ॿुटण खां अॻु में हिकिड़ो नाविल लिखां, इहे ख़्वाहिशूं आहिनि मुंहिंजूं। त अहिड़ी क़िस्म जी आर्ट आहे ऐं जेको मूंखे अहिड़ो ॿियो मौक़ो कंहिंखे वांदा पैसा थिया ऐं ॾिनई त मां आर्ट जी मूवी ठाहींदुमि। इंशाल्लाह बिल्कुलु ठाहींदव तव्हां ऐं इंशाल्लाह ॾिसंदासीं उहा बि स्क्रीन ते जल्द। त हींअर जेको आहे तनवीर भाउ, मां तव्हांखे उम्र सॼी तुंहिंजे संभारूं में वई हली, हिक ॿी हयाती तोखे विसारण जे लाइ खपे, हिक उम्र सॼी तुंहिंजे संभारूं में वई हली। हिक उम्र सॼी तुंहिंजे संभारूं में वई हली, हिक उम्र सॼी तुंहिंजे संभारूं में वई हली, हिक ॿी हयाती तोखे विसारण जे लाइ खपे, हिक उम्र सॼी तुंहिंजे संभारूं में वई हली, हिक उम्र सॼी तुंहिंजे संभारूं में वई हली। दोस्तीअ खे बार सम्झी छिनण बि गुरू तमन्ना, दोस्तीअ खे बार सम्झी छिनण बि गुरू तमन्ना, हिकु जन्म फ़ैसिले ऐं ॿियो विछड़ण जे लाइ खपे, हिकु उम्र सॼी तुंहिंजे संभारूं में वई हली, हिकु उम्र सॼी तुंहिंजे संभारूं में वई हली। रुसवायुनि खां पोइ बि रुसवायुनि चयो, रुसवायुनि खां पोइ बि रुसवायुनि चयो, को ठोस सबबु कंहिंखे भुलाइण जे लाइ खपे, हिकु उम्र सॼी तुंहिंजे संभारूं में वई हली, हिकु उम्र सॼी तुंहिंजे संभारूं में वई हली।
में पहुंची वञे त पोइ का याद के वजूद में पहुंची वञे त पोइ हिकु मौत ॿिन सन खे अलॻि थियण जे लाइ खपे हिकु उम्र सॼी तुंहिंजे संभारू में वही हली हिकु उम्र सॼी तुंहिंजे संभारू में वही हली हिकु ॿी हयाती तोखे विसारण जे लाइ खपे हिकु उम्र सॼी तोखे संभारू में वही हली हिकु उम्र सॼी तुंहिंजे संभारू में वही हली हिकु उम्र सॼी तुंहिंजे संभारू में वही हली। सर हिन शाइरी खे मां कहिड़ो नालो ॾियां? छा आहे ही मूंखे लफ़्ज़ सम्झायो क़ीमती आहे। कमाल कमाल है। छा आहे? ईअं मुंहिंजे अंदर जा पूरा दर्द आहिनि प्यार सां ॻाइनि ऐं ॿियो ख़ुशी में हूंदो बि तॾहिं मुंहिंजा दर्द वेठो ॻाईंदो आहे मां हुनजी मूड बि ऑफ करे छॾींदो आहियां अंदर उदमान भरियल आहिनि बाबा कंहिं इनखे कोई रोके ई नथो सघे। मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश हूंदी आहे जेको असां प्रोग्राम कयोसीं अलमंज़र ते ॿिए में अंदरि सो ॿियो प्रोग्राम जेको असां रखियोसीं ॿिए गाॾानी में बलोचिस्तान में आहे ॿिए में मुंहिंजो साईं खे ॿुधूं बसि मींहुं वसी पियो जीअं जेके असांखे तकड़ि थी पई हूअं असां जेको किरायो हूंदो आहे उते जो 500 वठंदा आहिनि कलाक जो उन ॾींहुं असां 2 पियासीं 2 ॿिए 4 पर असांजो अधु कलाक असां ॾियो अधु कलाक अंदरि साईं खे त ॿुधोसीं पर मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश इहा आहे त ॿिए में जीअं हनीकोट में साईं सां शाम हलाईसीं त उते अकेले में साईं खे ॿुधां बसि ॿियो को बि न हुजे हनीकोट हुजे जबल पहाड़ हुजनि ऐं कुंजुनि जी चाहे ॿोली हुजे ऐं साईं जी ॿोली हुजे इन खां वधीक ॿियो गुज़ारो न आहे। वाह वाह। सर तव्हांखे लिखण खां अलावा कॾहिं ईअं झुंगाइण जो शौक़ु थियो? मां बुनियादी तरह मां जीअं तव्हांखे ॿुधायां 2 असांजा एॾा सुहिणा गायक वेठा आहिनि मुंहिंजो कोई सुर सवाद जी का ख़बर न आहे बिल्कुलु पर जॾहिं लिखंदो आहे न उहो हिकिड़ो अंदर में तरन्नुम हिकिड़ो पंहिंजे लेखे कुदरती त उन में पोइ मूं ते इहो बि इल्ज़ाम आहे सॼी दुनिया में जेके हमअसर आहिनि नौजवान या कुराड़ा बि त ही बहिर वज़न खां जेको आरी आहे ऐं मां पाण एतिराफ़ कंदो आहियां पर छा आहे त मुंहिंजे अंदर में कुदरती तौर ही जेके जीअं हाणे कोयल थी ॿोले पपीहर थो ॿोले तोतो थो ॿोले इहे पढ़िया लिखिया इन्हनि खे त पाबंदियूं आहिनि ई कोन न पर उन लात खे जॾहिं बि रोज़ अज़ल खां वठी अॼु ताईं शाइर तख़लीकार कोयल खे लिखंदो आहे भई वढियल बि कोयल जा ॻाए बि कोयल जा थी ऐं मुंहिंजो त इहो आलम हूंदो जो कोयल जॾहिं मां नौकिरी में हूंदो हुउसि हिकिड़े मोड़ तां सुबुह जो गुज़रंदो हुउसि ऑफिस जे भरिसां पीआइजे यकीन ॼाणो त उतां उहा कोयल पई अॻियां पोयां पंहिंजा वढ इन ते कूकारींदी हुई मां जो लंघा मुंहिंजी दुनिया काइनात ई मटिजी वेंदी हुई छड़ो नंढड़ी उहा ॿुधी करे त इहो हिकिड़ो मुतरनम अंदरि आहे जंहिंमें ख़ुदि लयकारी बि रखियलु आहे ऐं सभु कुझु उन में आहे पोइ उनखे झूंगार मां लिखंदो आहियां पोइ ख़ुदि ब ख़ुदि जेको आहे हीअ असांजा सुहिणा आर्टिस्ट ऐं पूरी सिंध इरफान समो साहिबु हुजे फेरोज़दीन हुजे साईं फेरोज़ गुल साहिबु हुजे साईं मोहम्मद हसन वॾा मौसीकार आहिनि त उहे उनखे उहा किथां कीअं केॾी महिल झूंगार वरी उन सां गॾु फ़िल्सफ़ो शाइरी त इहे कीअं मुतमी कुदरत जी वॾो नेमत आहे ऐं उनजो नवाज़ल आहे वॾो बसि इहो एतिरो ई चवंदुसि। साईं असांजी फरमाइश आहे साईं सां ऐं चवंदो बि आहे पर मूंखे इन शइ जी ख़बर न कि साईं तबसुम साहिबु तरुण में बि चवंदो आहे हिकु प्रोग्राम कयोसीं सोशल वेलफेयर तरफ़ां तरुण मुशायो सो मां चयो तरुण मुशायो कीअं थींदो आहे चई साईं तबसुम साहिबु कंदो आहे उहो प्रोग्राम ॾाढो को मज़ेदार हुजे जंहिंमें असगर बाग़ी साईं ताज बलोच साईं आबिद शाह डॉक्टर शेर पोइ साईं खे त ॿुधोसीं पर साईं तरुण में ॾाढो ज़बरदस्तु सिक सोज़ में साहे तबसुम तोखे साहे इहे 2 सीटूं चवणी आहे असां वटि बाबा त ॿोरा सिबिजनि पिया त उठ अॻ में पे रजा अथई मुंहिंजे मथां पवंदा तव्हां पहिरीं जेका तार छेड़ी त मां सम्झो मुंहिंजे लाइ
सो हाज़िर बचा बस सीटूं बाबा ॿी हिकु ॿ टे सीटूं मां इहो बि इहो चइजो। खोड़ इहो ई अंगल आयो हुन जी जी सिक सोज़ में दिल साड़े मोहब्बत जाके मचबारे कासारत लबिया कासारत लबिया कासारत लबिया धूणियो था कुवण नाया साड़ियो था पहण नाया जिंदड़ीअ खे जूझारे कासारत लबिया कासारत लबिया कोयल जा कुकारे तबसुम पियो तोखे सारे हर शाम शफ़क़ धारे कासारत लबिया कासारत लबिया कासारत लबिया माशाल्लाह लाजवाब इहे बि जीअं हाणे मां तव्हांखे ॿुधायो जॾहिं भाई इहा लिखियमि पे जी जी इहा मुंहिंजे पहिरें लाइ ॿिए किताब में आहे उहो मां 80 जो ज़मानो उन में किताब में आहे त इहा बि झूंगार अंदरि में आयो या धुन वुन सॼी उहा झूंगार जो पोइ मां ईअं रफ़ जीअं लिखिबो आहे ऐं पोइ वरी सुठे अखर में फेर कबो आहे सही इहे रफ़ मुंहिंजे अंदरि लिखंदो आहे पोइ मंदूर साईं हुजे या असांजो तनवीर साईं हुजे या असांजो ख़ूबसूरत वहीद रमज़ान साहिबु की मज़हर साईं हुजे ऐं मोहम्मद हनीफ़ साईं हुजे नाला कहिड़ा कहिड़ा ममताज़ आशारी साहिबु मोहम्मद यूसुफ साहिबु कहिड़ा मां जे वस में न आहे त मां सभिनी जो अहसानमंद आहियां सही त पोइ उहा उनखे फेर उहे कंदा आहिनि त बाबा हीअ आहे खाको मंदूर साहिबु फेर कयो वही साहिबु फेर कयो त अहिड़े क़िस्म जा जीअं हाणे हा मां तुंहिंजे बिना इहो कुझु बि बि त 76 75 में मंदूर साहिबु ऐं असां तक़रीबन गॾु मां पीउ में होसि न त ड्रिकालुन में बेदल साईं घणा वॾा जेके असांजा कलाकार आहिनि मां सलाहदीन तुनियो साहिबु इहे सभु ड्रिकालुन में रहंदा हुआसीं सही त उते हिकिड़े दफ़े इहा EMI जो ठहियो कैसेट जो ज़मानो हुजे इहा 76 77 जी ॻाल्हि आहे त हाणे उस्ताद जा त 2 टे चूंडे वरितासीं न किताब विताब मां मुंहिंजो जॾहिं वारो आयो त मूंखे इहो थियो त का नई शइ पोइ गॾु हुआसीं पोइ मां ईअं पासीरो वेहंदो आहे मुंहिंजी आदत आहे त तख़यल खे जेतिरी जामे कजे हिकु जाइ ते ईअं ई जेको हा मां तुंहिंजे बिना इहो झूंगारे झूंगारे खाको लिखी वरितो वाह वाह ज़बरदस्त सर अॼु त मतिलबु प्रोग्राम ख़तमु करण ते मुंहिंजी दिलि ई नथी चवे अॼु ॻाल्हियूं एतिरियूं आहिनि पर वक़्तु जेको आहे न घटि थी वियो आहे वक़्तु इलाही घटि थी वियो आहे बसि वक़्त खे बि ॾिसणो आहे सो वॾी महिरबानी तव्हां सभिनीनि जी जो तव्हां सभिनीनि पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं वेंदे वेंदे तव्हां खां कुझु न कुझु ज़रूरु ॿुधंदासीं सर कोई मैसेज ॾियणु चाहींदव मैसेज इहो आहे मुख़्तसिर ज़िंदगी आहे ऐं ही बहर बेकरां दुनिया आहे अलाए छा छा दुनिया में वहे वापरे थो मां दुनिया घणी ॾिठी हुई आहे उते जिन सां वास्तो वरी एॾी दुनिया में क़ाबिलियत पई आहे उहो रश्क थींदो आहे त मुंहिंजा बि नौजवान मुंहिंजो नस्ल बि ईअं इन जे मुक़ाबिल मदे मुक़ाबिल बीहे
त जॾहिं इहो मुंहिंजो ख़्यालु आहे इहे शयूं ऐं पर जॾहिं उन्हनि जा पेरेंट्स बि वालदेन बि हर कंहिं ॿार जो चवंदो त मुंहिंजो ॿारु ईअं थिए जो दुनिया में कोई बि न ख़्वाहिश आहे हर त जॾहिं इन मरहले ते ईंदा त उते सिर्फ़ु दुनिया में क़ाबिलियत हलंदी ॿी का शॉर्टकट आहे ई कोन काई बि न राग में न शाइरी में न म्यूज़िक में ऐं न कला में न तालीम में इल्म में काई शॉर्टकट कोन्हे शर्मिंदगी थींदी अलबत्ता जेकॾहिं मां शॉर्टकट कई ऐं जिते उहो चवंदा आहिनि बिटाई सरकार जो बैत आहे ॾाढो ख़ूबसूरत बैत आहे हाणे यादि त जिते सभु मेरिट वारा हेॾा हेॾा ॾात धणी वेठा हुजनि उते शॉर्टकट वारो शर्मिंदगी रहेट कंद करे वेहंदो न सही इन मरहले ते न अचो पढ़ो इल्मु पिरायो इल्म जो दुनिया में एॾो क़दुरु आहे सही था चओ दुनिया खे ॾोह न ॾियूं असीं पाण खे ॾोह ॾियूं वाह ज़बरदस्त ऐं प्रोग्राम जी एंड जेको आहे तबस्सुम साहब जेकॾहिं शेयर सां कंदमि सर जेकॾहिं ग़लति पढ़ां जी जी त माज़रत कोशिश कयां थी धरतीअ जा ज़ंजीर जे ए पुट न मां तोड़े सघां तूं उथी हा तूं उथी इहो कर्ज़ मुंहिंजो लाहे जा मां 4 सीटूं ॿुधाए जी छॾियां जी टाइम आहे अलाए जी न? जी तव्हां प्लीज़ धरतीअ जा ज़ंजीर जे ऐं पुट न मां टोड़े सघां तूं उथी हा तूं उथी इहो कर्ज़ मुंहिंजो लाहे जा मावा धरती ऐं धरती मावा ऐं मेंदरा माउ जी तूं सींध लाइ सिर मुर्की पंहिंजो घोर जाए ऐं इहो जिबरान मुंहिंजो वॾो पुटु मार्शला जो दौरु 83 जो दिलि सां लिखियो हुउमि छो त उहे कोड़ा खाईंदे सभिनी सज़ा इहे जबर मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठा पोइ इहो लिखियो हुउमि मां इहो तॾहिं ज़बरदस्त ऐं हिते हिकिड़े ॿिए भाउ जो नालो खणणु चाहींदमि जेको असांजो डेली बेसिस ते प्रोग्राम ॾिसंदो रहंदो आहे ऐं काफ़ी पसंदि बि कंदो आहे ऐं तबस्सुम साहब जे लाइ सलाम बि मोकिलिया अथसि ऐं जेको आहे अॼुकल्ह जेको आहे कराची आयल आहे ऐं पंहिंजी रोज़गार जी तलाश में आहे सो नालो आहे जवाद अली भइयो प्रोग्राम काफ़ी पसंदि कंदा आहिनि सो वॾी महिरबानी ख़ुशि हुजो आबाद हुजो इनशाला ज़िंदगी रही त तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं तेसि ताईं मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ जी अल्लाह हाफ़िज़ खबर नाहे बिछोड़न जी अञा केसी रहे मौसम खबर नाहे बिछोड़न जी अञा केसी रहे मौसम अखियुनि में इंतज़ार जे अखियुनि में इंतज़ार जे केॾो अरसो कढे मौसम ख़बर नाहे बिछोड़न जी अञा केसी रहे मौसम दुखन जी बर्फ़बारीअ में त हाणे साह थो निकिरे दुखन जी बर्फ़बारीअ
तहाणे साह थो निकरे को आहे खीस एलाज़ी त अॻिते बि रिढ़े मौसम को आहे खीस एलाज़ी त अॻिते बि रिढ़े मौसम अखियुनि में इंतज़ार